शिकारपुर पुलिस जी वॾी अचीवमेंट आहे त असां हिस्ट्री में एतिरो मंशियात करी हिकिड़ी दफ़े में जेको आहे पुलिस कॾहिं बि सीज़ न कयो आहे। पंहिंजो 563 kg जेको आहे बरामद थिया आहिनि। 2 मसदा ट्रक आहिनि। हे सामान अचे पियो कुझु कोयटा मां अचे पियो कुझु ॿियनि जायुनि तां। हिननि खे सिंध में मुख़्तलिफ़ जायुनि ते डिलीवर करिणो हुयो। जेको असांखे ख़बर पई आहे सखर ऐं नवाबशाह लाइ जेको थोरी इन्वेस्टिगेशन कई आहे त हे हिन जी मालियत जेका आहे इंटरनेशनल मार्केट में करोड़नि जी मालियत आहे। ज़ाहिर आहे हिते शिकारपुर जी लोकेशन अहिड़ी आहे त हिते हाईवेज़ काफ़ी टच थींदा आहिनि ऐं चारों तरफ़ तव्हांखे डिस्ट्रिक्ट्स वग़ैरह लॻंदा आहिनि। त इन हवाले सां असां पेट्रोलिंग ते इंफॉर्मेशन ते ॾाढो असां इनसार बि कंदा आहियूं। हिन ते असां वधीक कम बि कयो आहे ऐं हिन हवाले सां हे बि जेको आहे असांजी इंफॉर्मेशन जी कामयाबी आहे त शिकारपुर पुलिस जेको आहे इंफॉर्मेशन बि रखे थी ऐं विजिलेंट बि आहे ऐं एक्शन बि करे। जेके हिते माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि ऐं उन्हनि जी इंटेरोगेशन में जेका असांखे इतलात मिली वञो इहो ई आहे त उहे बलोचिस्तान वारो रूट वठंदा आहिनि ऐं हिन में दे डोंट यूज़ द मेन रोड्स बेसिकली उहो इस्तेमालु कंदा आहिनि कच्चा रस्ता।